मसूबुरगढ़ी का महबूब लगारी जी रिपोर्ट मुताबिक मसूबुरगढ़ी लगे जाम शाख में इरिगेशन खाते जे अमले जी मुबैना रिश्वतखोरी ऐं अख्तियारी बदउनवानी जा नवा इंकशाफ सामूं अची विया आहिनि, जंहिं सबब शाख ते वाटर कोर्सनि जा मुंहं सरकारी माप खां वॾा करे ॾहूण ते वहण लॻा आहिनि। पाणी जे गैर मुनसिफाना विर्छ ऐं गैर कानूनी चोरियुनि सबब पुछड़ वारनि इलाइक़नि ताईं पाणीअ जी रसद तमामु घटिजी वई आहे, जंहिं करे तयारीअ हेठि फसुल सख़्त मुतासिर थियण लॻा आहिनि। मक़ामी आबादगारनि जो चवण आहे त इरिगेशन अमलो मुबैना तौर ते वॾी रिश्वत एवज़ असराए ते वाटर कोर्सेस खे इज़ाफ़ो पाणी ॾेई रहियो आहे, जॾहिं त पुछड़ वारा हिसा मुसलसल पाणी जे खोट सबब बदतरीन तबाहीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। फसल सुकण लॻा आहिनि ऐं आबादगार माली बहरान जो शिकार थी विया आहिनि। आबादगारनि एहतिजाज कंदे दारोगनि ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। संदन चवण आहे त शाख में पाणी जे गैर मुनसिफाना विर्छ न रुगो ज़रई मईशत खे नुक़सान पहुचाए रही आहे, पर इलाइक़े जे समें हारियुनि जे रोज़ी रोटी बि ख़तरे में विझी छॾी आहे। आबादगारनि चयो आहे त जेकॾहिं फौरी तौर ते सूरतहाल ते कंट्रोल न कयो वियो त हिकु वॾो ज़रई बहरान जनम वठी सघे थो। एहतिजाज कंदड़नि सरकारी इरिगेशन खाते जे आला अख्तियारनि ऐं निगरान इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त वाटर कोर्सनि जी माप जो शफ़ाफ़ सर्वे, मुबैना करप्शन जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे।